नाज़रीन, नए कोटवा के ख़िलाफ़ न्याणी तहरीक पारां झुडे में एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो आहे, जंहिं में सवे औरतुनि शिरकत कई आहे। इन हवाले सां पेश आहे मोहम्मद हसन कच्छीअ जी हीअ रिपोर्ट। 4 ॾींहं अॻु जेका नौकोट में जेका शर्मनाक वाक़ियो आयो उन वाक़िए जे ख़िलाफ़ हिते सिंधी पारां एहतजाजी रैली कढी वई आहे। अचो हिन में ॻाल्हि करूं था छा चवणु आहे। असांजो जेका इहा रैली अॼु निकिती आहे उहा नौकोट मुतासिरनि जे हक़ में निकिती आहे, छो त नौकोट में जेको वाक़ियो थियो आहे इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे। असां मुज़म्मत कयूं था ऐं असां कल्ह विया हुआसीं, उन्हनि नियाणियुनि सां मिलिया हुआसीं ऐं उहे जेके औरतूं आहिनि नियाणियूं त उहे जेसिताईं असीं हुआसीं तेसिताईं रोई रही हुयूं। उन्हनि कुझु कोन ॿुधायो ऐं उन्हनि जी जेका अमड़ हुई उन ॿुधायो त इन्हनि सां तमामु घणो ज़ुल्म थियो आहे। सॼी राति उन्हनि खे डोड़ायो वियो। जेको नौकोट जे नियाणी सां ज़्यादती थी आहे इहा हिकिड़ी अफ़सोसनाक ज़्यादती आहे। जेको इंसान हूंदो उहो त हिन धरतीअ ते मुंहिंजे ख़्याल में जी नथो सघे। हिते एतिरा अंधा माण्हू थी विया आहिनि, एतिरा अखियुनि खां ॾिसनि ई कोन था। का ही भेण आहे, का धीउ आहे, तव्हांजे घर में बि नियाणियूं आहिनि, पर उहा सुञाणप सिंध जे माण्हुनि वटि न रही आहे। असांजो मुतालबो आहे त इन्हनि खे पकड़े, इनखे सख़्तु सज़ा ॾिनी वञे, अहिड़ी सज़ा ॾिनी वञे जो आइंदा के ज़ालिम खे जुरियत न थिए के नियाणीअ ते हथ खणनि। ऐं इहा बि सज़ा जेको डॉक्टराणी पे रिपोर्ट ॾे उन डॉक्टराणी लाइ बि इहा ई सज़ा हुजे त आइंदा लाइ का अहिड़ी रिपोर्ट न ॾे। हिते ही दहशत फैलाइण चाहिनि था, नियाणियुनि खे अगवा करे खणी वञनि था। 30 कलाक उन्हनि जे अंदर में हूंदियूं आहिनि, हू वॾो ज़ुल्म कनि था उन्हनि सां, सॼी राति डोड़ाए उन्हनि सां रेप कनि था ऐं वरी हिते शोशा उतारनि था त को रेप कोन थियो आहे। अहिड़ा दहशतगर्द धाड़ेल उहे 30 कलाक नियाणियुनि खे खणी वेंदा ऐं उहे बिल्कुलु मथे ते हथ रखी छॾे ॾींदा। उनजे करे ही कार जेका रिपोर्ट शाया कई वई आहे इहा ग़लति आहे। इन रिपोर्ट में आहे त नियाणियुनि सां रेप थियो आहे ऐं पर हिननि इनला करे छॾी त ही इशू हल्को थी वञे, इन मां हवा निकिरी वञे। पर अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक ही जदोजहद जारी रखंदी जेसि ताईं इन्हनि दहशतगर्दनि खे सज़ा नथी अचे ऐं उन्हनि ते दहशतगर्दी केस दाख़िल नथा थियनि, ही जदोजहद जारी रहंदी। असां सिंधियाणी तहरीक ऐं अवामी तहरीक तरफ़ां ही मुज़ाहिरो नौकोट में जेको ॿिनि नियाणियुनि सां ज़्यादती थी आहे, तशद्दुद थियो आहे, उनजे ख़िलाफ़ करे रहिया आहियूं। असांजो इहो मुतालबो आहे त जेके बि जवाबदार आहिनि उन्हनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे ऐं उनखे सख़्त सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं जेका मेडिकल रिपोर्ट जारी कई वई उनखे असां रद्द था कयूं ऐं जल्द खां जल्द के सुठी मेडिकल डॉक्टराणी खां रिपोर्ट कराए ऐं तक़ाज़ो कयो वञे ऐं जेके बि इहे पुलिस जा मामलदार आहिनि, एसपी, डीएसपी, एसएचओ सभु उन्हनि सां मिलियल आहिनि, इन्हनि खे हटायो वञे। असांजी इहा ई मुतालबो आहे। नौकोट वाक़िए जी शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। इहो वाक़ियो सिंध जे नियाणियुनि, सिंध जे औरतुनि, सिंध जे अमन जे ख़िलाफ़ हिकिड़ी साज़िश आहे। इन साज़िश खे असां रद्द कयूं था ऐं पुलिस जो को किरदारु आहे जवाबदारनि खे छूट ॾियणु, चंद जवाबदार गिरफ़्तार करे इहो महसूसु कराइण त सॼो केस हल थी वियो आहे ऐं जेका रिपोर्ट आहे उहा बि नेगेटिव थी वई आहे, कुझु कोन थियो आहे। बाक़ी जेके नियाणियूं रही ॿियो कनि सभु इहे आहिनि, जेसि ताईं जवाबदार गिरफ़्तार नथा थियनि, सज़ा नथी अचे तेसि ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी। कैमरामैन अजय मोहम्मद